ॻाल्हि कंदासीं मैडम खैरा जे ज़िंदगीअ जे बारे में त मासी खैरा ऊच नीच पंहिंजे ज़िंदगीअ में तमामु घणा ॾिठा, लेकिन पाकिस्तान जी हिकु बहितरीनु आर्टिस्ट थी ॾसियो। ऐं मासी खैरा जी जेका तॾे ते माण्हू आया, जेके अदाकार आया, जेके ड्रामनि जा अदाकार गुलूकार आया, उन्हनि सां हिन वीडियो में तव्हांखे मिलाईंदासीं ऐं उन्हनि जूं कुझु यादगिरियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तो, मासी खैरा हिकु वाहिद अहिड़ी अदाकार हुई सिंधी ड्रामनि जेको आहे सो इंडस्ट्रीअ में, जेका तमामु घणी घटि उमिरि में पॉपुलर थी ऐं शौक़ु तमामु घणो हुयो। मासी खैरा हिकु पेशे जे लिहाज़ सां टीचर हुई ऐं मासी खैरा जो जेको मुड़ुसु हुयो उहो हिकु पुलिस में नौकरी कंदो हुयो। मासी खैरा खे टीवीअ में ऐं ड्रामनि में अचण जो तमामु घणो शौक़ु हुयो। मासी खैरा पंहिंजे ज़िंदगीअ जो आगाज़ PTV तां शुरू कयो। पोइ मासी खैरा आस्ते आस्ते वीडियो भरींदे भरींदे ड्रामा सीरियल पोइ सिंध में तमामु घणी मक़बूल थी। दोस्तो, मासी खैरा हिकु रोड एक्सीडेंट में हिन दुनिया मां हली वई, लेकिन तॾे ते जेके सियासी समाजी ऐं जेके गुलूकार हुया, जेके अदाकार हुया ड्रामा इंडस्ट्रीअ में, उहे लॻभॻि सभई जेको आहे सो मासी खैरा जे इन टीजे में 3 ॾींहं शरीक हुया। ऐं इन में कुल खानियूं थियूं, इन में जेके पथरियूं पढ़ियूं वेंदियूं, 1.25 लख के लख जीअं मरहूमा जेका वफ़ात करे वई, उन जे रूह खे सवाबे ईसाले सवाब हासिलु करण जे लाइ उन में असद कुरैशी बि हुयो। उन में ॿिया जेको आहे सो मामा लालू हुयो ऐं ॿिया खोड़ फ़नकार हुया। कंहिंजा नाला तव्हांखे ॿुधायां, हिन वीडियो में तव्हां ॾिसी पिया सघो त तक़रीबन कमो बेस सभई जेको आहे सो हिन में आर्टिस्ट मौजूदु आहिनि। ऐं असद कुरैशी तमामु घणो मासी खैरा सां प्यार बि कंदो हुयो ऐं उनखे चाहींदो हुयो, पंहिंजे माउ वांगुरु भाईंदो हुयो। असद कुरैशी तमामु घणो मासी खैरा खे भाईंदो हुयो ऐं असद कुरैशीअ जूं कमो बेश 100 खां मथे ड्रामा ऐं फिल्मूं मासी खैरा सां गॾु शूट थियल आहिनि। ऐं असद कुरैशीअ खे तमामु घणो ॾुखु रसियो जॾहिं मासी खैरा जो एक्सीडेंट बि थियो हुयो त असद कुरैशी उन्हनि सां कठे हुयो। जीअं असद कुरैशी खे ख़बर पई, इस्पताल कराचीअ में दाख़िल हुयो मासी खैरा, तॾहिं बि उते असद कुरैशी उन्हनि सां गॾु हुयो। जॾहिं वफ़ात करे घरु आंदो वियो, उनखे आख़िरी रस्मात अदा करे, त तॾहिं ते बि 3 ॾींहं जेको आहे सो असद कुरैशी मौजूदु हुयो। असद कुरैशीअ जा तव्हां हाल ॾिसी पिया सघो, तमामु घणो ॾुख में, ॾाढ़ी वॾी थी वई, वार वॾा थी विया। असद कुरैशीअ खे का ख़बर न पई पए त कीअं असांखां मासी खैरा ओचितो जेको आहे सो असांखां जुदा थी वई ऐं ज़िंदगीअ जो सफ़र इते कंप्लीट थियो। दोस्तो, असद कुरैशी तमामु क़दरदान माण्हू आहे। असद कुरैशी आया जंहिं बि आर्टिस्ट ऐं जंहिं बि जेको आहे सो ड्रामे में कमु कयो, असद कुरैशी उन जे ॾुख में ऐं उन जे ख़ुशीअ में लाज़मन शरीक वञी थींदो आहे। असद कुरैशी बि सिंध जो हिकु बहितरीनु अदाकार आहे। तमामु घणियूं उन जूं फिल्मूं रिलीज़ थी चुकियूं आहिनि। त वॾी महिरबानी, मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।